दड़ो समेत 60 खां वधीक सरकारी स्कूलनि जूं इमारतूं ज़बून हाली जो शिकार आहिनि। फर्नीचर समेत बुनियादी सहूलियतुनि जी शदीद खोट, शदीद गर्मी वारे मौसम में केतिरनि स्कूलनि जा ॿार पट ते वेही तालीम हासिल करण लॻा आहिनि। स्कूल जो तदरीसी अमल सख़्त मुतासिर थी रहियो आहे। दड़ो ऐं भरपासे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलुनि में 60 खां वधीक गवर्नमेंट प्राइमरी स्कूल, मिडिल स्कूल, हाई स्कूल ऐं हायर सेकेंडरी स्कूल जूं इमारतूं ज़बून हाल बणियल आहिनि। काफ़ी इमारतुनि जो मरम्मती कम बि अध में रहियल आहे। टाउन कमेटी दड़ो समेत यूसी खानपुर, यूसी बन्नो, यूसी बच्चल गगो, यूसी लायकपुर, यूसी कंडोरो, यूसी हुसैनपुर, यूसी मुरादपुर, यूसी अकबर शाह, यूसी झोग शरीफ में क़ाइम स्कूलनि जी इमारतुनि जी गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी मरम्मत थी न सघी आहे। प्राइमरी स्कूल रतुल्ला शरी, प्राइमरी स्कूल उमर मंछरी, प्राइमरी स्कूल अली मीर शाह, प्राइमरी स्कूल सुमार मीरभर, प्राइमरी स्कूल रमज़ान मेमण, प्राइमरी स्कूल पीर मोहम्मद बिंभरो, मिडिल स्कूल कांदड़ा, गर्ल्स मिडिल स्कूल बन्नो, प्राइमरी स्कूल दोदो जाखरो समेत 60 खां मथे स्कूलनि जूं इमारतूं ज़बून हाल बणियल आहिनि। स्कूलनि में पढ़ंदड़ ॿार शदीद उस ऐं गर्मी में पट ते वेही तालीम हासिल कनि था। हितां जे सुञाण हल्कनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाननि सिंध जे तालीम खाते DC सिजावल ऐं हज चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त समूरनि स्कूलनि जूं इमारतूं तामीर कराए ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे।